रखण लॻ ॻोठ बोफो खकराणी में ज़मीन जी मालिकियतां झेड़े दौरान फारिग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। खकराणी ऐं खरोस बिरादरी में झेड़े दौरान फारिग में रोंबो कंदड़ अबल खकराणी ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मी खे इलाज लाइ शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो। रखण मां खे ख़बर ॾिनी पिया त ज़मीन जी मालिकियतां झेड़े दौरान फारिग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मी खे इलाज लाइ शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो। ख़बर अवां खे ॾियूं पिया रखण लॻ ॻोठ बोफो खकराणी में ज़मीन जी मालिकियतां झेड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। खकराणी ऐं खरोस बिरादरी में झेड़े दौरान फारिग में रोंबो कंदड़ अबल खकराणी ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मीअ खे इलाज लाइ शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो। रखण मां वाक़े ख़बर ॾियूं पिया ज़मीन जी मालिकियतां झेड़े दौरान फारिग में हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। खकराणी ऐं खरोस बिरादरी में झेड़े दौरान फारिग में रोंबो कंदड़ अबल खकराणी ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मी खे इलाज लाइ शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो। रखण मां खे ख़बर ॾियूं पिया ज़मीन जी मालिकियतां झेड़े दौरान फारिग में हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। तफ़सील वक़्तंदासीं सिम टीवी न्यूज़ रिपोर्टर जमील मारफाणी खां। जी जमील आगाह कजो। रखण वेझो बडो थाणे जी हद ॻोठ बोफो खखराणी में ज़मीन जे मालिकियतां खखराणी बिरादरी जे ऐं खरोस बिरादरी ॿिनि धुरनि में जेको आहे जहिड़ो थी पियो आहे। भाॻियल खखराणी ऐं ओछा खरोस में ज़मीन जे मालिकियतां जहिड़ो थी पियो ऐं जेको आहे फायरिंग में गोली लॻण सबबि ज़मीन ते रोंबो कंदड़ हिकु ॼणो नींगर आहे अबुल खखराणी जेको आहे ज़ख़्मी थी पियो। जहिड़े जे इतला ते बडो पुलिस जेको आहे वाक़े हंधि पहुती ज़ख़्मीअ खे इलाज लाइ शिकारपुर जेको आहे अस्पताल मेडिकल लेटर ॾियण खां पोइ जेको आहे मुंतक़िल कयो वियो ऐं पुलिस जो जेको चवणु आहे त खखराणी ऐं खरोस बिरादरी ॿिनि धुरनि में जेको आहे ज़मीनदार अकील में मने ज़मीन जे मालिकियतां जेको आहे जहिड़ो थी पियो आहे ऐं जहिड़े में जेको हिकु ज़ख़्मी थियो आहे जांच कयूं पिया। ॿिए तरफ़ हिन महिल जेको आहे जहिड़े खां पोइ जेको आहे ॿिन्हिनि धुरनि में शिकता बरक़रार आहे। जी महिरबानी अवां जी जमील आगाह करण लाइ।